नाज़रीन दानियुनि में उमरकोट का सूरज कुमार की रिपोर्ट शामिल कंदासीं त उमरकोट डीएसपी सिटी तसवर जट सीआईए इंचार्ज खलील कुंभार की प्रेस कॉन्फ्रेंस। चोरी थियल 10 मोटरसाइकिलूं बरामद, एक चाबी चोर की गिरफ्तारी ज़ाहिर, मामले की जांच एसएचओ तालका रियाज़ लिगारी हवाले। सीआईए पुलिस इंचार्ज खलील कुंभार उमरकोट शहर के मुख्तलिफ़ हंधनि तां चोरी थियल 10 मोटरसाइकिलूं बरामद करे एक जणे चाबी चोर जान मोहम्मद सहतो की गिरफ्तारी ज़ाहिर करे छॾी। गुज़रियल केतिरनि ई ॾींहंनि खां उमरकोट शहर में मोटरसाइकिल चोरियुनि जो आज़ार वधी वियो हुयो। सीआईए इंचार्ज खलील कुंभार पंहिंजी टीम साण करे गॾिजी करे ॻुझी इतलाह ते कार्रवाई करे 10 मोटरसाइकिलूं बरामद करे जांच तेज़ करे छॾी। हथ आयल 10 मोटरसाइकिलनि में नादरा ऑफिस, सिविल अस्पताल, उमरकोट, कुंडरी शहर, सूफ़ी फ़कीर ऐं खिपरो मां चोरी थियल मोटरसाइकिलूं शामिल। शहरनि जो तहफ़ुज़ करणु असांजो फ़र्ज़ु आहे। मोटरसाइकिल चोरियूं कंदड़ गैंग उमरकोट मां मोटरसाइकिल चोरियूं करे मुख़्तलिफ़ हंधनि ते विकिरो कंदा हुआ। सोशल मीडिया ते हलंदड़ कूड़ियुनि ख़बरुनि सां चोरनि खे फ़ाइदो थी रहियो हुयो। उमरकोट शहर मां समूरा चोरी थियल मोटरसाइकिल रिकवर कराए चोर सोगा कबा। शहरी वधि खां वधि पुलिस सां ताउन करनि, चोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइनि, जीअं चोरनि खे सज़ा ऐं ॾोहनि ते कंट्रोल अची सघिजे। डीएसपी सिटी तसवर जट ऐं सीआईए पुलिस इंचार्ज खलील कुंभार की प्रेस कॉन्फ्रेंस।